बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज़ पढ़ण जूं फ़ज़ीलतूं नमाज़ जे हवाले सां कुछ मवाद ॿुधाईंदो हलां। नमाज़ जा मुख़्तलिफ़ 25 फ़ज़ाइल। पहिरीं नमाज़ पढ़ण सां अल्लाह पाक खे राज़ी करण जो सबब नमाज़ आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि जी थधाण नमाज़ आहे। अंबिया कराम जी सुन्नत नमाज़ आहे। नमाज़ अंधेरी क़ब्र जो ॾीओ आहे। नमाज़ अज़ाब क़ब्र जे खां बचाईंदी आहे। नमाज़ क़यामत जी उस खां छांव आहे। नमाज़ पुल सुरात जे लाइ आसानी आहे। नमाज़ नूर आहे। नमाज़ जन्नत जी कुंजी आहे। नमाज़ जहन्नम जे अज़ाब खां बचाईंदी आहे। नमाज़ पढ़ण सां रहमत नाज़िल थींदी आहे। अल्लाह पाक महशर जे ॾींहुं नमाज़ीअ सां राज़ी थींदो आहे। नमाज़ दीन जो थंबो आहे। अस्सलातु इमादुद्दीन, यानी नमाज़ दीन जो थंबो आहे। नमाज़ सबब गुनाह माफ़ थींदा आहिनि। नमाज़ दुआनि जी क़बूलियत जो कारण आहे। नमाज़ बीमारियुनि खां बचाईंदी आहे। नमाज़ सां बदन खे सुकून मिलंदो आहे। नमाज़ सबब रोज़ी में बरकत पवंदी आहे। नमाज़ बेहयाई ऐं बुरनि कमनि खां बचाईंदी आहे। नमाज़ शैतान खे नापसंदि आहे। शैतान जेको नमाज़ खां नफ़रत कंदो आहे, नमाज़ में विसवसा विझंदो आहे। नमाज़ मोमिन जो मेराज आहे। मुस्लिम शरीफ़ सुफ़र नंबर 115 हदीस नंबर 534 ते नमाज़ जे मुतल्लिक़ अल्लाह पाक इरशाद फरमाया आहिनि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं आहिनि, सुन्नत तरीक़ा आहिनि के असहाबनि जूं सुन्नतूं आहिनि ऐं अज़ाब क़ब्र खां बचाईंदियूं आहिनि। त नमाज़ असां मुसलमाननि जे मथां फ़र्ज़ु आहे। 5 वक़्त असांखे पढ़णु खपे। मजबूरी हुजे, कहिड़े बि तरीक़ा हुजनि, जेकॾहिं इंसान को बीमार आहे त उन जे लाइ शरीयत हदूं मुक़ररु कयूं आहिनि। त मतिलबु शरीयत चवे थी तव्हां कुर्सी ते वेही नमाज़ पढ़ो, सफ़ा ज़ईफ़ आहियो, कमज़ोर आहियो, त इन जे करे अल्लाह पाक सां सभिनी मुसलमान खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।